त पोइ हक़ वारनि खे हक़ वठाए छो नथा ॾियो? इन करे त जंहिंजो हक़ हुयो उहो उन ताईं पहुची चुको आहे। त पोइ असांजी ॻाल्हि बि कंध खोले ॿुधी छॾियो। असां तव्हांजी इज़त रखण लाइ हिन फ़ैसिले में आयासीं, पर तव्हां को बि ॿूटो ॿारे न सघियो। इन्हीअ जे करे कुर्ब में चवां थो दिलावर ख़ान त असांजे दुश्मननि खे ॻोठ मां तरे कढो, न त ॿी सूरत में हिन ॻोठ जे मथां जेको कार किरंदो उन जा ज़िम्मेवार तव्हां पाण हूंदो। पाण मुसा खान, मां आहियां मोहबती माण्हू। मोहबत सां पेश ईंदे त लख इज़तूं ॾींदो साईं। बाक़ी जे अरडाए पकंदे त मूं जहिड़ो अरडो माण्हू नज़र न ईंदुई। जेको थियो उहो ॾिठो वेंदो दिलावर ख़ान, पर हाणे पंहिंजी पूरी तयारी में रहिजांइ। सुभाणे ईअं न चवजांइ त चोरी वार करे विया। अञा बि वक़्तु अथई दिलावर ख़ान। असांजे दुश्मननि जे करे पंहिंजी इचीअ में असांजी दुश्मनी न विझ। तॾे ते लड़ी अचनि ऐं अची पनाह वठनि। उन्हनि लाइ दिलावर ख़ान सिरत ॾेई सघे थो, पर उन्हनि खे तड़े कढण जो दिलि में ख़्याल बि नथो आणे सघे। त पोइ तयारी करे छॾ दिलावर ख़ान पंहिंजे कफ़न वठण जी। मां अॻ में इसर सां कफ़न ॿधी थो घुमां। अव्हांखे जेको करणो आहे वञी कयो, पर वरी बि मां तव्हांखे चकर सलाह ॾींदुसि त मां आहियां मोहबती माण्हू। मूंखे मोहबत जी रमज़ में रहण ॾियो। मुंहिंजे मोहबत जे साज़नि खे न छेड़ियो, न त मां तव्हांजा रदीफ़ ऐं काफ़िया एतिरा त बिगाड़े छॾींदुसि जो तव्हांजी ताल न मिलंदी ताल सां। इहो वक़्तु ॿुधाईंदो दिलावर ख़ान, रदीफ़ काफ़िया कंहिंजा था उॾड़नि। यादि रखजांइ रईस दिलावर ख़ान, तो जेके मोहबत जा साज़ छेड़ा आहिनि उन्हनि खे सुर किॾारे में न मटायां त मुंहिंजो नाम बि कमाल ख़ान न आहे। वॾा बाबा, सफ़ा ॻाल्हि घाटे खां चढ़ गई ओधर ते। रेस दिलावर ख़ान, तव्हां मूंसां हिकिड़ो वाइदो कयो। वाइदा पाण तमामु ॾुखिया हूंदा आहिनि अचर। इन करे मूं पंहिंजी ज़िंदगीअ में घटि वाइदा कया आहिनि, पर वरी बि तव्हां हुकुम कयो। रेस जेसि ताईं मां सबूत नथो आणियां, मुंहिंजी इज़त जो ख्यालु तव्हांखे करणो पवंदो। वञ अचर ख़ान, तोसां वाइदो थो कयां। तोखे 1 महीने जी मोहलत अथई। जे हिन महीने जे अंदरि सबूत खणी न पहुते त पोइ मूं ते हयार न हूंदई। रेस, ॻाल्हियुनि मां वरियो त कुझु कोन। सचई जबार, सचई ॻाल्हि घाटे खां चढ़ गई ओधर ते अबा। जे ॻाल्हियूं घाटे चढ़ी वञनि थियूं त उन्हनि खे लाहिण बि दिलावर ख़ान ख़ूब ॼाणे थो। बस भेण बस, अजय रोवण मां छा वरंदो? अल्लाह भलाई कंदो, तू रोइण खे छॾ, रब खे यादि कर। अदे, मालिक वॾो मेहरबान आहे, ज़रूर तुंहिंजी ॿुधंदो, ज़रूर ॿुधंदो। भाॼाई, तोखे चयो होसि न त असांजे घर में कोई न अचे, त हीअ छो आई आहे? जे आयसि त कहिड़ी क़यामत किरी पई? क़यामत किरे या न किरे, पर हिन घर में तव्हांजे अचण जी ज़रूरत न आहे। मां पंहिंजी भेण ॾे थी अचां ऐं ईंदी रहंदसि। अॼु खां पोइ हिन घर में पेर न रखिजो। पहिरियां ई तव्हांजी माउ असांजे मुंहं ते धकी घुमाए वई आहे ऐं ॿीहर अहिड़ी ग़लती असां करणु नथा चाहियूं, सम्झाई? इहे तव्हांजे अंदर जा वहम आहिनि, वहम। मुंहिंजी माउ कुझु बि नाहे कयो। वहम हुजनि या हक़ीक़त, पर तूं हितां निकिरण कर। जेकॾहिं अती आई आहे त कहिड़ो ॾोह थी पियो? ॾोह इहो आहे त असांजे रोकण खां पोइ बि हिननि खे घर में अचणु छो थी ॾे?
जे करे अची नसीबा के दिलासो थी ॾियूं त मां तो चवां तुझे दिलास ॾियण जी का भी जरूरत न है। निकर नथी निकरा छा कंदे तूं छा कंदस निकर मां तो चवां मुआ मारिया मरी छल कब्र में किया पोनी अल्लाह कंदो कब्र जाए भी न ॾींदई चवां तो निकर त हणे निकर तूस मुआ मिरू औरत सां ॻाल्हाइण जो इखलाक़ी कोन थई इखलाक तू सेखारी हल मां चवां तो हल आई तो इन घर में पैर भी रखियो थी टंगू भनी घटिया में छड़ संदो मां इंदस आई ओसी तई इन घर में इंदस जैसी तई मुजी भेण इन घर में आए जे वरी आई तो तुझी भेण सा गड तुझो भी टंगू भनी छड़दस हाने त मां पंहिंजी भेण खे हितां वठी वेंदस हिन घाणे में कोन छॾींदासीं वॾा मौत भरती वियो मां तो चवां ठीक को बंद कर न कर दो ओ अदा छॾीस हणी से ठंड में न तो चवा तो वञे क्या कर दी हले वञा मत बची रही है हले खैरा जे सरडे खैर हुजे फैसले में को खड़तेल निकतो जाइए सभई ठिकर ठहकाए रवाना थी विया फैसले में खड़तेल निकरे या न निकरे पर पंहिंजे न मोबीअ खां पुछ तो ते कंदा वञी वेठो हुयो अचल सां वेठुसि केसो दो कयम अचे त वेठुसि ॿियो छा थी पियो अरे अचर मुंहिंजो दुश्मन आहे मजदू मुंहिंजो दुश्मन आहे मां भेण जी ते इज्जत ही कोन अथन मूंखे घर मां काढे कढियो अथन कंहिंजी मौत आई आहे मत जल्दी ॿुधाए कंहिंजी असां त पंहिंजो समझी वञूं था न इहो मजू अबे जाऊं सही अग में मुंहिंजो दुश्मन आहे त मत दंतो गोल मां चाहतो दंतो गोल मुंहिंजी गैरत मथे ते चढ़ी वई आहे दंतो गोल मां चाहतो दंतो गोल चङो ठहियो कचो ठाहियो तोखे कचो तो मां छो ठाहियो बस रे बस गैरती बस छो बस अचां जी औरत थी वञी उनखे धिका ॾे मां तो कॾे तूं चोपी थी दंतो गोल दंतो आहे कोन्हे बस छो बस छाते करे बस अॼु उन मचू खे कुतु कंदो आहे बाज़ो कर दंतो गोल अरे ठहियो वारो करे दंतो गोल खुदिया तूं जो कुझु न वञे त जिना तूं हाथी पर थी दंतो गोल बाज़ो कर अरे खैरा जे सरडे खैर हुजे अबा छड़ खणी को करे न विथे वडो ध्यान चाची वडो ध्यान कंदो आहे मां वडो खूनी माण्हू आहे गैरत मुंहिंजे मथे ते चढ़ी वई आहे इन मचू खे कुतु कंदो आहे मचू हल दे ही वदी ते कीअं चियो सॼी गैरत लूस करे छॾे अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम बढ़िया वाह खैरा जे सरडे खैर हुजे ए वरी केरो चयो अचतो निकतो आ चाची केद ना है मुझे बावा केदन मुझे आजू पादू अदा भली करे आए खैर होंदे भाई आजा बे भैया ये दादा मता दी वे ले ना दोबारा चंगो जो पुटा अची वे हाणे संभाल पजी ने छोकरिया के न कम जो न काज रुगो बताल लगो तो वरते अदा छा तो मां बुधा अदा ई दुश्मनन जी चाला तू गाल के न तो समझी बते दे आधा दा दे न तो के ताजी खबर तो पजी विंदी अदा गोठले तो सब खैर हो न हां भजाई हां गोठले सब खैर खैरा जे सरडे खैर हुजे तू ही हो त बुधाए त तो कहे दो जो दसो कहे देडो चाची या गाल ही न पुछ हिते किए पोतो आया या मुखे ही खबर हां बा जिया भी पहते लगो भाग वधे वाड़ी हां अमड़ू थी कुछ आहे घर में त पचाए खाराए से ओडो जी भूख भी साण खयो आयो आ केरो पुछा अब दिल में न के जाए चाची जो गालाणी एड़ो आए कुछ दिया तरसे न सब खबर पईजी वे जन्नत हां तू ॾिसजां तूं इन मूसे जा बर्बादी ॾींहं अची यादई इन कमीने दा हो असर थींदी इन मां दुनिया सबक वठंदी
इहो मिरू मो ॾुखियो मरदो ॾुखियो इहो अञा राजन जा ख़त्मा खाईंदो ख़त्मा। हाणे ख़त्मा घणेई खाधई घणेई खाई दम कयई कुदरत वारी देग भी गरम थियण वारी अथसि। तेस ताईं इहो ज़ालिम ग़रीबन जे पेरनि हेठां ज़मीन खे गरम करे टामो करे छॾींदो। हाणे हिन जे ज़ुल्म जी इंतहा थी चुकी आहे ऐं तो ख़बर आहे जॾहिं न ज़ालिम इंतहा ते पुॼंदो आहे ज़ुल्म जे त पोइ कुदरत वारो वरी हुन पेरनि हेठां ज़मीन गरम कंदो आहे ऐं जॾहिं उहा ज़मीन गरम थींदी आहे न त पोइ हुन ज़ालिम खे लिकण जी जॻह बि कान मिलंदी अथई। अल्लाह कंदो अल्लाह जो रसूल कंदो इन मोए जूं पाड़ू पटबियो ऐं पोइ पाण वरी पंहिंजे कखनि ॾांहुं मोटी हलंदासीं। जन्नत रुस्तम खान हाणे हिन जे पोयां हथ धोई लॻो अथई ऐं मूंखे सोराना पक अथई त रुस्तम खान खाणे मूसड़ो बची नथो सघई। ॿुध त वॾी जीजा पंहिंजे मौत मरी वई या इन्हे मिरुई उन्हे खे बि ॾारो ॾिनो। ये सभु हिन मूसड़े जा कम अथई सॼी हवेलीअ खे बर्बाद करण वारो इहो मूसो अथई। यादि कजां जन्नत हाणे हिन मूसे खे मज़लूमनि जो हिसाब किताब ॾियणो पवंदी ऐं इहो हिसाब किताब जल्दी ॾींदो तमामु जल्दी। तूं वेही ॾिसजां। अल्लाह ख़ैर कंदो। जेकॾहिं अकमल खान खे रुस्तम अगवा कयो आहे त पोइ उन जो चेहरो वापसि मोटणु मुश्किल आहे कमाल खान मुश्किल आहे। न न न बाबा साईं न न मूंखे हर हाल में अदा अकमल ज़िंदा वापसि घुर्जे। कुछ भी कयो कीअं बि कयो पंहिंजी पूरी ताक़त जो इस्तेमाल कयो पंहिंजो असर रसूख हलायो पर हर हाल में अदा अकमल के हिते वापसि अचनि घुर्जे। कमाल खाना जेकर अगवा में हथ रुस्तम जो आहे त असांजूं सभु कोशिशूं बेकार थींदियूं। सरकार मूंखे त लॻे थो को तूं माठरा माठ तोखे चयो अथमि न त मुंहिंजी मौजूदगी में विच में न ॻाल्हाईंदो कर। ॻाल्हाइण ॾिस कमाल खान ॻाल्हाइण ॾिस। कॾहिं कॾहिं निकमो माण्हू बि कम जी ॻाल्हि करे वेंदो आहे पर ही त बकवास ई कंदो आहे। बाबा साईं तव्हां नाराज़ न थियो मूं बस कई। ॻाल्हि कर छा पियो बकी मूं चयो न ॻाल्हि कर तोखे मारे कोन थो। भोतार बाबा मां चवां पियो त जेकॾहिं अकमल खान रुस्तम जे रुख चढ़ी वञे हा त रुस्तम हुनखे अगवा कोन करे हा। इना लिल्लाह व इना इलैहि राजिऊन पढ़ी छॾे हा। चुड़ैल सच थो चए कमाल खान सच थो चए। जुड़ियल कम जी ॻाल्हि कई आहे। रुस्तम असांजो उहो दुश्मन आहे जेको असां सां का बि रायत न कंदो। जेकॾहिं अकमल खान रुस्तम जे हथ अची वञे हा त हींअर ताईं असां हुनजो टीजोब करे चुका हुजूं हा। मुजीबा होश में रही ॻाल्हाए। हक़ीक़त चवां पियो सच कड़ो हूंदो आहे बर्दाश्त करण जो मादो धारियो कमाल खान। मुझे भी इनमें को भी शक न है। खुदा न करे जे अकमल खान रुस्तम जे वर चढ़ी वने हा तो पोए उन जो इते लाश अचे हा। भोतार बाबा अल्लाह खैर कंदो अकमल बाबा जे सिर ॾांहुं। मुंहिंजे अंदाज़े मुताबिक़ कंहिं पैसनि जी लालच में अची अकमल खान खे अगवा कयो हूंदो। जेकॾहिं पैसनि जी लालच में अदा साईं खे अगवा कयो वञे हा त हींअर ताईं हुननि तरफ़ां को ख़त वग़ैरह ज़रूर मिली वञे हा। असांजो ख्याल ॿिए तरफ़ भटके थो। ईअं न हुजे जो अकमल खान खे खानू अगवा कयो हुजे। बाबा साईं खानू हिन वक़्तु सभिनी खां अलॻि थी चुको आहे। छो न असां हुन मथां हथ रखे उनखे पाण सां मिलायूं। जेकॾहिं खानू असां सां गॾिजी वियो त पोइ असांजी ताक़त ॿीणी थी वेंदी। कम जी ॻाल्हि कई थी कमाल खान कम जी ॻाल्हि कई थी। मां सम्झां थो त मूंखां पोइ तूं ई मुंहिंजी वारसी जो हक़दार आहीं। छो बाबा साईं तव्हां पंहिंजी वारसी कंहिं ॿिए जे हवाले करणु चाहियो था या? मुंहिंजो इहो असूल रहियो आहे त वॾे खां वॾे दुश्मन सां ठाव करे ऐं पोइ उनखे पंहिंजे मक़सद लाइ इस्तेमाल करे ऐं इन खे ई चइबो आहे नाग भी मरे ऐं लठ भी बचे।
बाबा साईं मां तव्हांजी सभु चालूं जल्द सिखी वेंदुसि पर हिन खां अॻु तव्हां पंहिंजी आख़िरी चाल हली अदा अकमल खे आज़ादु करायो। जेकॾहिं अकमल खान खानू जे क़ैद में आहे त पोइ खानू असां सां मिलण खां लाराईंदो। रेसा सुभाणे साईं जुड़ियल खे खानूअ जे पोयां मोकिलियो ऐं खानूअ सां मिली तव्हांजो न्यापो ॾेसि। भोतार बाबा सदाईं तव्हां पादरनि जे मुंहं में मूंखे छो मोकिलींदा आहियो? जेकॾहिं दुनिया में जीअणो अथई त ॿिनि कुवतनि मां हिकु कुवत जिस्म में ज़रूर हुजे। पादर त कंहिंखे हणी कोन थो सघे पर पादर खाइण जी साहब तुम्हें हुअणु घुरिजे। कमाल बाबा इहा साप त थोरी आहे पर खानू खर दिमाग़ जा पादर तमामु घणा आहिनि। बस बस हाणे वधीक ॼाड़ी न हण। सुबुह सवेरे हिन कम सां अॻे निकिरी वञजांइ। खानू खे ॻोल्हे फोले हथ करे मुंहिंजो न्यापो ॾिजांसि त मूसा खान तोसां मिलण थो चाहे। ठीकु आहे भोतार साईं तव्हांजे करे पादर में सिर रखनि था। रेसा दिलावर खान जे बारे में छा सोचियो अथव? कमाल खान सुभाणे तव्हां डीएसपी सां मिलो ऐं साफ़ साफ़ चवंदोमांसि त दिलावर खान रुपोश माण्हू रहाई वेठो आहे। जेके माण्हू असां मथां 10 चकर हमलो कई वेठा आहिनि दिलावर खान उन्हनि खे पनाह ॾिनी वेठो आहे। सिर्फ़ पनाह न पर उन्हनि जी हर तरह जी मदद बि करे थो। हाणे डीएसपी मथां ज़ोर रखणो पवंदो त हू दिलावर खान जे कोट ते छापो हणे। पोइ ॾिसां त दिलावर जब्बार ऐं बच्चू खे कीअं थो पनाह ॾे। दिलावर खान खे ॿुधाईंदुसि त मूसा खान जो वेर कारी हर ते पेर आहे, कारी हर ते। हिन वक्त घर में खाइण लाइ अतो बि कोन्हे मथां आदा जी कदको कयो आहे। दुकार जे दौर में डबल दुकार हिकु तरफ़ खेरा ॿी तरफ़ खेरनि। हाणे खेर कॾहिं बि कोन थींदो। मुक़ाबिलो तू बदू ददा दद थींदी। हाणे अलाह पनाह ॾींदो। खेरल ऐं खेरा अधु कया इन्हनि खे केरु छॾाईंदो। हाणे हिक ॿिए जा बुज़ू ई तोड़े विझंदा। हाणे अलाह इज़त रखंदो। ॿई सम्झाइण खां गदा आहिनि साईं। अॼु ही पहिरियों तावीज़ पूरिया थो। बाक़ी 3 तावीज़ पूरना आहिनि। पोइ इहो मनोस पाचो मुंहिंजी ज़िंदगीअ मां ख़तमु थी। अरे छॾ मूंखे माता जो बस कर। अरे मां चवां थो छॾ मूंखे। कहिड़ो कर्म अंदर ते लुल मचाए थो? चाचा कमदार ही तो ना पीना तो करे तो ना पीना। तू ना पीना छो तो करे मुझे लाई? हाँ हाँ चाचा कमदार तुझो पुत तो पूरे पुत पी तो मां कदी दे करा तो। एॾे ॾिस ताए ते पूरा तो ना पीना एॾे ॾिस। ही छोकरी छा कई गई? छो पूजा थी? हाँ मां काथे पूरा है? चाचा कमदार कुत्ती थी इने सच्ची कोन कंदी। वडो गूंदी मानू थई कुत मलूका मूंखे ॿुधाई थो या कई मथो बात? ॿुधाए थो ॿार न ॿुधाए सही ॿुधाए। ही मूंखे करे ॾिना आहिनि। चई त कमदार जे दर ते वञी पूरे अच।